जॾहिं कुनरीअ जे शहर में हिकिड़े काद्यानी चयो हो त मुस्लमाननि वटि को अहिड़ो आलिमी न आहे जेको असांजो मुक़ाबिलो करे। ये काद्यानी पलीत हर हरबो इस्तेमाल कंदा अथई। ओ मिलाद करण वारा पंहिंजो पान खे आशिक़ रसूल और मुस्लमान चवण वारा याद रख तो रोजानो 1000 रकातो नफल पढ़, रोजानो तो करोड़ रुपया खर्च कर, खैरात कर, हर महीने तो 8 करोड़ रुपया खर्च करे मीलाद जो जलसो करा। पर जेकॾहिं तुंहिंजे दिल में मामूली ज़रे बराबर भी काद्यानी जे लाइ जेकॾहिं नरमी आहे त ख़ुदा जे दरबार में तुंहिंजी का बि इबादत क़बूल न थींदी। काद्यानी मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो अहिड़ो पलीत गलीज़ काफ़िर आहे जंहिंसां मुस्लमान खे हथ मिलाइण बि जाइज़ करे। वापार ॿिया मामलात ॿियूं डीलिंगूं ॿियूं उहे तो पंहिंजी जाइ। अवां कंहिं बि गैर मुस्लिम सां वापार सौदो करे सघो था, हिंदू हुजे, पील हुजे, वाणियूं हुजे, बागड़ी हुजे, कहिड़ो बि हुजे करे सघो था। पर हिन पलीत सां तव्हां मुंहिंजा दोस्तो कंहिं बि क़िस्म जो मामलो नथा करे सघो। पर मां तोखे ख़िदमत में अर्ज़ु कयां, ख़ुदा जो कसम आहे जेको काद्यानी खां जेतिरी नफ़रत कंदो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी वो ओतिरो करीबी महबूबन जे ओतिरो करीब ईंदो आहे। न ॿुधो थी करोडी जो मशहूरु वाक़ियो आहे। मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग करोडी शरीफ़ में हिकु फ़क़ीर रहंदो हो, नार हो, उठ चारींदो हो ऐं ज़मीन बि कंदो हो। हाजी मानक शर हुनजो नालो, शर फ़क़ीर हो, माल चारे धनार हो। अब्दुल हक काद्यानी नाले हिकिड़ो ज़मींदार हो, उनजो ज़मीन जो टुकड़ो आरिफ ते वरितो। हिकिड़े ॾियारे हाजी मानक शर ज़मीन में बुॾ पियो करे। अब्दुल हक काद्यानी आयो, अची बने ते वेठो ऐं उन पलीत अची मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में नाक़ाबिल बर्दाश्त लफ़्ज़, इहो धनारा, इहो माल चारण वारो माण्हू आहे, आलिम नाहे, मौलवी नाहे, मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो दीनी शऊर रखण वारो नाहे। पर मुंहिंजा दोस्त हिन जे ईमानी गैरत जोश खाधो आहे। जे आले सां खए सां पियो गुॾ करे उहा थका उन काद्यानी के मथे में कराई आहे। काद्यानी वञी किरियो आहे, हिन वटि कुहाड़ी बि हुई, इहो जोश में अची वियो। उन काद्यानी जी सुसी वधैया, सिर कलम कया, उनजो हथ बि कपैया, उनजो बाहों बि कपैया, उनजो अखियूं बि कटैया ऐं वञी करोड़ी थाणे ते पेश थियो त मां रसूलुल्लाह जे दुश्मन खे जहन्नम में पहुचाए आयो आया। जेल वारनि ॾिसो काद्यानी पंजाबी ताक़त वारा निसाब कुझु पंहिंजो, थाणे वारनि ॾिसो त पंजाबी काद्यानी ताक़त वारा माण्हू। मता असांखे को नुक़सान थिए जल्दी में आनन फानन खे चालान करे 70 जेल रवानो कयो अथनि। उन ज़माने में 70 जेल जो जेको सुप्रीडेंट आहे उहो हिकु सैयद ज़ादो आहे। मुंहिंजा दोस्त उन सैयद ज़ादे जे घर वारीअ खे जे राति हाजी मानक शर जेल मुंतक़िल थियो आहे, उन सुप्रीडेंट जी घर वारी जेका पाण बि सैयद आहे उनखे मुंहिंजे मदीने वारे पीर पंहिंजो ख्वाब में दीदार करायो आहे। अल्लाह जे महबूब फरमायो, अम्मा ओ मुंहिंजी न्याणी, ओ मुंहिंजी धीअ, सखर जेल में मुंहिंजो हिकु महिमान आयो आहे। पुट मूंखे ख़बर आहे
तो पंहिंजे लाइ माने बि कोन पचाईंदे आहे तो जो नौकर रखियलु आहिनि जेके तोखे मानी पचाए ॾींदियूं आहिनि पर मुंहिंजी न्याणी तोखे मां बाबू पंहिंजो हुकुम आहे हे मुंहिंजो महिमान आहे सुभाणे खां पंहिंजे हथनि सां मानी तोखे पचाइणी आहे उनजी ज़रूरत जो इंतज़ाम तोखे करणो आहे इनखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारजा जो त इहो मां मुस्तफ़ा जो महिमान आहे उन शहज़ादे सम्झो को आलिम हूंदो को बुज़ुर्ग हूंदो को अल्लाह जो वली बानो आहे जंहिंजे लाइ आमना जो लाल नबियुनि जो सरदार असांजे घर आयो आहे हे आम त कोन्हे मुंहिंजा दोस्त घर वारो आयो उन खां पुछे ओ सगोरा ॾे ख़बर कल्ह तुंहिंजे जेल में को नओं कैदी आयो आहे छा चयाई हा हिकिड़ो आयो आहे केरु आहे ते काॾियो न पुछ वॾो सफ़ा का ज़ालिमा हिकिड़ो शर फ़क़ीर करोड़ी जो आहे ऐं सफ़ा का आहे हिकिड़े काजानी खे मारियो अथई उनजो गलो बि कपई आहे उनजो टंगूं वठई आहे ॿाहूं वठई आहे अखियूं कढई आहे वॾो ज़ालिम माण्हू आहे मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो जॾहिं उनजे घर वारे इहे लफ़्ज़ पे चया उनजे घर वारे डोड़ पाए उनजे वात ते हथ रखियो यार अॻियां को लफ़्ज़ न ॻाल्हाइजा छो त कैदी जॾहिं कैद में वेंदो आहे कंहिंजी सिफारिश वॾेरो कंदो आहे कंहिंजी सिफारिश सरदार कंदो आहे कंहिंजी सिफारिश वज़ीर ऐं मुशीर कंदो आहे पर रात जेको तुंहिंजे जेल में कैदी आयो आहे उहो आम कैदी नाहे जंहिंजी सिफारिश जे नाराज़ पंहिंजो नालो मोहम्मद करीम पंहिंजे घर महिमान था महबूब रात पंहिंजे घर आयो आहे हुजूर फरमायो आहे त मुंहिंजे महिमान जी अव्हांखे पारत हुजे मां जल्दी अव्हां खां चकर बि मुंहिंजा प्यारा मुस्लमान सुप्रीडेंट सम्झी वियो इहो आम माण्हू न आहे हे रसूलुल्लाह जो गुलाम आहे मुंहिंजा दोस्त पोइ जेका उन का रिआयत पोइ असां उनखे ॾिनई आहे उन सैयद ज़ादे ॾिठो अदालतनि में इंसाफ़ कोन्हे मतां हिन खे फांसी अचे वकीलनि जी टीम आंदे जेके सोता था सुलझल वकील हा जिन जे दिल में सैयद गौस अली शाह अञा बि मौजूद आहे उन ज़माने में वकालत कंदो हो इहो हाजी मानक शर जो वकील थी रहियो आहे मुंहिंजा दोस्त वकीलनि जो पूरो पैनल बनियो आहे उन्हनि हाजी मानक शर खे चयो हाजी साहब तुंहिंजा नंढा बच्चा आहिनि तुंहिंजे नौजवान घर वारे आहे ग़रीब माण्हू आहे हाजी न को तुंहिंजो माल आहे न को तुंहिंजी ज़मीन आहे न को तुंहिंजो कारोबार आहे बच्चा तुंहिंजा रुले वेंदा हाणे हिकिड़ो कमु कर असीं तोखे ॿुधायूं था तोखे वारदात जो को गवाह न आहे ऐं तुंहिंजे मथां को शाहिद न आहे काजानी मरी वियो जहन्नम में पहुची वियो जहन्नम जो ॿारण थी वियो हाणे तोखे असां हीअं था कयूं जॾहिं तोखे अदालत में पेश कयो वेंदो जज तोखां पुछे तो काजानी खे मारियो आहे तो क़त्ल खां इनकार कजां चइजां मूंखे का ख़बर कान्हे का पोइ अॻियां असांजो कमु पीटी सुनवाई ते तोखे ज़मानत ॾियारे आज़ाद कंदासीं हिकु वकील ब्रीफ कयो आहे ॿिए कयो टे कयो चोथे कयो हर को वकील समझाए पियो हाजी मान कशर न को हा चयो न को न चयो आहे ऐं अमूमन अहिड़ा मामला थींदा त पोइ असांजो मुल्क आहे इस्लामी जमहूरियत पाकिस्तान हा जेको नामो से रिसालत
जे कानून की छेड़छाड़ करे मुझा दोस्त बुजुर्गो जो को मुक़द्दस शख्सियात जी गुस्ताखी करे ऐं पोइ आशिक रसूल जे करे मैदान में अचे उहा 1947 वारा केस असांजा पेंडिंग में पिया आहिनि मुझा दोस्त कोर्ट सगोरी जज सगोरा मरी विया उहे फरियादी जवाबदार भी मरी विया केस अॼा कोर्ट जे फाइलनि में पियो आहे नथो ॿुधिजे नथी मुझा दोस्त सुनवाई थिए ऐं पाकिस्तान की तारीख में जल्द का जल्द अगर को केस ॿुधो वियो तो गुस्ताखाने रसूल जो ॿुधो गुस्ताखाने रसूल के रिलीज तो ॾिनो वञे ऐं हिते बि ईअं थियो वकील ने सामने आयदा कम तो थी हो बस तू सच्ची न अॻियां असांजो कमु आहे अॼु माणिक शर्त चयो बाबा ठीक आहे पां जॾहिं अदालत में हलंदासीं ॾिसंदासीं अदालत में पेशी थी आहे जज साहब जे साम्हूं इहो माणिक शर आयो जज चयो ॾाढी ख़बर तो काद्यानी मारियो आहे पाण फरमाई सिर्फ़ मारियो न आहे मां हुनजो कंध बि कपियो आहे बाहूं बि कटियूं आहिनि टंगूं बि कटियूं आहिनि हुन जूं अखियूं बि मूं कटियूं आहिनि ऐं मुंहिंजा दोस्तो जॾहिं फ़क़ीर ईअं वाज़े साफ़ बयान ॾिनो आहे जज चयो हिन जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे इहो तरियो थी वियो आहे अॼु माणिक शर उन जज जे टेबल ते थक हणे फरमान लॻा ओ जज साहब यार मां पूरी ज़िंदगी माल चारिया मां उठ चारिया मां बनी आबाद कई कॾहिं मां नमाज़ पढ़ी कॾहिं नमाज़ बि कोन पढ़ी कॾहिं क़ुरान पढ़ियो कॾहिं क़ुरान कोन पढ़ियो मूंखे पैदा करण वारे रब करीम जो कसम आहे जे ॾींहं खां उन काद्यानी पलीत खे मां जहन्नम में रसाए सखर संदर जेल में आयो आहियां अहिड़ी राति खाली नाहे जे राति में मूंखे मदीने वारो पीर पंहिंजो दीदार नथो कराए ओ अल्लाह जा महबूब मूं वटि ईंदा आहिनि मुंहिंजा महिमान थींदा आहिनि बेटा साहब फरमाए कत जिनीअ जे गोद में बबोड़ा पोशाक अॼु उन्हनि जी औताक ॾिस राजा रिझे आयो अल्लाह जो हबीब मुंहिंजो महिमान थींदो आहे मूंखे भागर पाए मदीने जे मीर शाबत ॾिनी आहे ओ हाजे मालिक माण्हू ज़मींदारनि सां अलाए कहिड़ो कंप्रोमाइज़ कंदा आहिनि पंहिंजे इज़तनि जा सौदा करे छॾींदा आहिनि हाजी मालिक पढ़ियो लिखियो तो कोन आहे क़ुरान ऐं हदीस जो तो वटि इल्म न आहे तुंहिंजो पर पुट मां मुस्तफ़ा ते यकीन आहे तो हेॾी क़ुर्बानी ॾिनी आहे न को बचन जो सोचो अथई न को घर वारीअ जो सोचो अथई ओ मालिक शर्फ़ फिक्र न कर दुनिया में तमाम मुस्तफ़ा जे भाकुरनि में आहे पर क़ब्र ऐं हशर में बि तुंहिंजो ज़ामिन मां मोहम्मद करीम आया दोस्त मता चंद पैसनि जे चक्कर में काजानी सां हा में हा मिलाए महबूबा सां बग़ावत न ये दुनिया आरज़ी आहे गुनाहगार आहियूं बदकार आहियूं पर मुंहिंजा दोस्त यादि रख गद्दार जी माफ़ी न गद्दार जी गुनाहगार जी माफ़ी आहे गुनाहगार जी माफ़ी आहे गद्दार जी माफ़ी कान्हे गद्दार जो अंजाम क़त्ल हो जहन्नम गद्दार जो अंजाम क़त्ल हो जहन्नम जेको काजानी सां हमदर्दी रखे थो या काजानी सां पंहिंजा तालुकात रखे थो ये उलमा मौजूद न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गद्दारी थो
अगर तुझी मर्जी आसा जो कम तोखे ॿुधाए मुंहिंजा दोस्त तोखे कबर में तोखे वञणो आहे उते हिसाब किताब तोखे ॾियणो आहे पर मां तोखे एतिरो ज़रूर चवंदुसि कादियानी खां जेतिरो परे भॼंदे मदीने वारे पीर जे ओतिरो तो करीब मां अर्ज़ पे कयो अल्लामा मुफ्ती मोहम्मद उमर पोइ जॾहिं पुनरीअ जेकड़े भली ताईं चयो त मुसलमाननि में तो अहिड़ो आलम ई न आहे जेको असांजो मुक़ाबिलो करे पोइ उन वक़्त में मुंहिंजा महबूब मुर्शिद हज़रत क़य्यूम जहां ख्वाजा ख्वाजगाह में आगा मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी फारूकी मुजद्दिदी रज़ी अल्लाह ताला अन्हु रहमतुल्लाह अलैहि मौजूद पीर ही खुदा जो कसम सरहंदी बुजुर्गन जो अंदाज ही निराला एक भी शुद्ध पर कंप्रोमाइज कोन करना रचा दी हां साईं आगा मोहम्मद इब्राहिम जान साईं वान का पूछो ओ पाकिस्तान जो वॾो नाले वारो शख्सियतूं जेके पाकिस्तान जा करता धरता हा उन्हनि सां बि टकर खाधी पर मुंहिंजा दोस्त मदीने वारे मीर जे दीन ते कंप्रोमाइज कोन दीनी मामलातनि में उन्हें कदे भी मुंहिंजा दोस्त बुजुर्गो कंधे हेठि न कयो हज़रत ख्वाजा मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो कामिल वली बानू मुंहिंजा दोस्त बुजुर्गो को उन खत लिखियो मुफ्ती मोहम्मद उमर मुफ्ती साहब आया कई मन किताब खणी कुनरीअ जी सरज़मीन ते मुंहिंजा दोस्त बुजुर्गो न अल्लाह जे कामिल वली रब्बानी आलम कादियानी जा अहिड़ा त छक्का छॾाया जो अॼु ताईं मुंहिंजा दोस्त कादियानी कुनरीअ में ज़रूर आहिनि पर कद मथे खणी कोन हली सघंदो आहे इहो एहसान त मुंहिंजा दोस्त हज़रत साईं ख्वाजा मोहम्मद इब्राहिम जान जो आहे मुंहिंजा दोस्तो वो अल्लामा मुफ्ती मोहम्मद उमर रहमतुल्लाह अलैह उन जो एक फकीर हो वो वाठो हो कारपेंटर वाठ को कम कर ॾींहं जो दुकान हलाए रात जो मुर्शिद जी ख़िदमत कंदो आहे पंहिंजे पीर जी ख़िदमत कंदो आहे ऐं मां तुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ कयां अल्लाह वारनि जी ख़िदमत में हर कंहिंखे नसीब कोन थींदी आहे जेके रब इहा सआदत बख़्शे जेके अल्लाह पाक इहा नेमत बख़्शे ई सआदत बज़ोर बाज़ो नेस तान बख़्शंद खुदा ए बख़्शंदा अल्लाह पाक जेके बख़्शींदो आहे उनखे मुंहिंजा दोस्त इहा नेमत मिलंदी आहे फ़कीर मोहम्मद कासिम ॾींहं जो दुकान हलाए रात जो मुर्शिद जी ख़िदमत करे जो बिताई सा फरमाए या आहिल ओता कुन में साथी सान और कहते तेरा दी हमें पान मता उन घोर को वया जय हिगलोर सब कर्म मिलते सा परे फरमाए तो कुतो थी गुजार बनी दर्दो सजे न वकील सब कुछ की नकी पर पुजानी पार ओ सुबो वीदा शिकार मन वकी दिल मान से बेटा साहब फरमा तो कुतो थी गुजार वनी दर्दो अल्लाह जे वली जे दर ते वञे त मौलवी आलम अल्लामा फामा शेखुल हदीस व तफसीर थी न वञे वॾेरो सरदार सेठ साहब ज़मींदार थी न वञे कन वधी त बि कुझु दिखी नथी भई लिफ्ट ॾींदी या न ॾींदी दर न छॾिजे ईअं न चइजे वञो त साईं ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन हथ मिलाइण जे लाइ तयारु कोन आयो हथ ॾे न ये अल्लाह के वली जे आस्थाने ते तुंहिंजी हाज़िरी रुगो थींदी आहे मुंहिंजा दोस्त बुजुर्गो तूं अल्लाह जी वली जे नज़र में अची वेंदो आहे सुबुह वींदा शिकार मन वठी वञनि पाण
मशहूर वाक़ियो आहे हज़रत अल्लामा मौलाना अब्दुल रहमान जामी रहमतुल्लाह अलैह जो वाक़ियो वो पाण जॾहिं ज़ाहिरी इल्म हासिल कये मुकम्मल कये तो दिल में सोचो कि पीर मुर्शिद जो होना भी जरूरी है। मुर्शिद को जामी तो जामी आहे न हेॾो आशिक़ रसूल आहे जो महबूब जी रोज़ी जी ज़ियारत जे लाइ वञे। अल्लाह जो महबूब गवर्नर के हुकुम फरमाए त अब्दुर्रहमान के रोक वरी भी मना कई ॿी जगह ता ॿिए रस्ते ते आयो वरी मना कई टे रस्ते ते आयो गवर्नर गिरफ्तार कयो महबूब गवर्नर के चोटी रात फरमाए तो गिरफ्तार छो कयो। या रसूल अल्लाह अब मना पिया कयो बार बार रास्ता बदली करे अचे गिरफ्तार कयो और में फौरन आज़ाद मुंहिंजा साईं मां आज़ाद कयां थो। जुर्म कहिड़ो आहे ॾोह कहिड़ो आहे तुंहिंजे मदीने में हर को अचे थो कंहिंखे मना कान्हे। मुंहिंजे हबीब फरमाए गवर्नर साहब ॿिया अचण वारा अची सलाम कंदा आहिनि पर अब्दुर्रहमान जामी अॼु मुंहिंजे रोज़े पाक ते अची जेकॾहिं मूंखे सलाम कयो सलाम जो जवाब न ॾिबो कब्र मुबारक मां ॿाहिरि निकिरी अब्दुर्रहमान सां हथ मिलाइणो पवंदो। अब्दुर्रहमान जामी सां हथ मिलाइणो पवंदो। वो कामल वली निको मुर्शिद जी तलाश हिकड़े अल्लाह जे वली जे आस्थाने ते आयो ॾिठई चेक कया मौलवी तो हो नजर जोड़ाई अल्लाह वारे जो उथण किया वहण किया हलण किया ॻाल्हाइण किया आहे ओ मुंहिंजा दोस्त बटे ॾींहं रहियो अल्लाह जो वली हिन जे दिल ते न लॻो वली आहे पर मुझे मकसद जो ना है हलियो वियो ॿी खानका ते उते बि ईअं तलाश कया ईअं ॻोल्हींदे मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो अल्लामा अब्दुर्रहमान जामी मुख़्तलिफ़ खानकान दरगाहन तां थींदे हज़रत शाह उबैदुल्लाह अहरार नक्शबंदी जे दरबार में आयो आहे। हिते जो पहुचे अंदाज़ी निरालो छा हिकिड़ो तख़्त लॻो पिया बुज़ुर्ग तख़्त ते वेठो टेक लॻाए तोल तकिया सोन हीरा मोती ॿियो त सभु कुझु हुयो पर उन बुज़ुर्ग जा जेके घोड़ा पत्थर जा जेके किला आहिनि उहे किला बि सोन जा एॾो माल मिल्कियत न थियो। ही मौलवी हो ये परे का रंग ढंग ॾिसी मुलाक़ात कोन कई दरवाजे ते भी उन दिल में चयो मौलाना अब्दुर्रहमान जामी न मर्दस्तां के दुनिया दोस्तदार यो वली कोन जी को दुनिया के ईअं दोस्त अल्लाह जो वली थोड़ी नबी पाक जी हदीस अन दुनिया जीततुन व तालिबुहा किला ये दुनिया गंदा है ये दुनिया सां दिल लगाए वेठो घोड़ा सोन जे किलन में बदा पाने तस्वर ते वेठो आयो गुलाम नौकर चाकर बनी प्यारा मुसलमान भाइरो सोचई हिते वक्त विञाइल टाइम ज़ाया करण फुज़ूला वनी को फकीर गोलिया रवानो थी वियो आहे रात जो टाइम थियो आहे अल्लामा अब्दुर्रहमान जामी सुतो आहे ऐं ख्वाब पियो ॾिसे त मैसर जो मैदान क़ाइम थियो आहे वठ पकड़ लॻी वई आहे मुंहिंजा दोस्तो जन्नत में जहन्नम में जॾहिं मौलाना अब्दुर्रहमान जे वारे आए यहूदी जा बदरम कर्ज़ हुयो जेको साईं अदा कोन कयो वाहिदुल क़हार जे बारगाह मां हुक्म आयो त अब्दुर्रहमान जामीअ खे चओ या त पैसा ॾे या त दोज़ख ॾांहुं हलण जे लाइ तयार थिए। मुंहिंजा दोस्त हाणे मसर में पैसा किथां अचनि उते न को अम्मा कम अचे न को बाबू कम अचे मुंहिंजा दोस्त जिते सभु रिश्ता टुटल हूंदा मलाइक खड़ियो पिया वञनि अॻियां ॾिसे त हज़रत सची शाह उबैदुल्लाह अहरार नक्शबंदी अची रहियो आहे। मलाइक करके चई हवा मौलवी साहब खे छोरो कयो अथव क्योंकि कंहिंजो बदर मां कर्ज़ आहे अल्लाह जो हुकुम आहे पर में छॾियो मौलवी खे कर्ज़ माफ़
कदे मलाइकन के दिन नहीं मलाइकन वरतो मौलाना जे अख खुली अल्लाह मां छा पियो समझा ही वरी छा मुंहिंजा दोस्तो उन टाइम में निकतो फजर जे नमाज जे दरगाह शरीफ ते पढ़िया हजरत शाह उबैदुल्लाह अहरार नमाज खां बाद मुराकबो थियो मौलाना अब्दुर्रहमान जामी भी अचे वेठो माण्हू रवाना थी विया इहो करीब करीब पियो अचे साईं शाह उबैदुल्लाह अहरार नक्शबंदी मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग वॾे नाज़ अंदाज़ सां मौलवी साहब ख़ुशा छो आयो केला मुरीद मुरीद असांजो छा वञे मुरीद फ़कीर गोल जेको तॾहिं ते वेठल हुजे ये असां वटि दुनिया ये दौलत ये माल ये नहीं मुंहिंजा घोड़नि जा किला बि सोन जा असांजो छा वञे पीरी फ़कीरी में मौलाना अब्दुर्रहमान जानी कदमनि ते किरी पियो क़िबला मां बचजी खपजी सभु कुझु ॾिसी पोइ आयो आहियां मां ॾिसी आयो आहियां अच्छा अच्छा ठीकु आहे मौलवी साहब हाणे तोखे मुरीद बनायूं था हिकिड़ो शर्त आहे कल तूं ते आयो वई तो असांजो अंदाज़ इहो नाज़ तो सभु ॾिठो तोखे एतिरी नफ़रत थी जो तो मूंसां हथ मिलाइण बि पसंदि कोन थी पोइ त गेट तां मोटी जॾहिं तूं मोटियो वएं उन खां पहिरीं पहिरीं तो दिलि में हिकिड़ो शेर चयो हो उहो मूंखे ॿुधा त मां तोखे पंहिंजो मुरीद तो दिलि में चयो हो ओ मुझा प्यारा मुसलमान भाइरो हबीब तो फरमाए इत्तकू अल फरासतुल मुमिन व इन्नहु यंजुरु बिन नूरिल्लाह अल्लाह जे महबूब फरमायो मुमिन जे फरासत खां ॾिजो जेको मुमिन हूंदो आहे उहो अल्लाह पाक जे नूर सां ॾिसंदो आहे अब्दुर्रहमान जामी रहमतुल्लाह अलैह मुंहिंजा दोस्त शेर केस ते चयो दिल में कया पर अल्लाह जो कामिल वली दिल में जा राज़ ॼाणंदो आहे वॾे अर्ज़ के सोना मां मौलवी हुयसि मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन आए पोइ तुंहिंजो इहो अंदाज़ ॾिसी मां कयो न मर्द के दुनिया दोस्त दारद इहो वली कोन्हे जेको दुनिया खे दोस्त रखियो वेठो आहे पाण फरमायो जामी इन शेर जी हिकिड़ी लाइन तो चया थी असां था चओ तो चयो आहे न मर्द के दुनिया दोस्त दारद असी चौथा अगर दारद पराए यार दारद ओ जामी सच बुधा के रात मूं वटि पैसा न हुजनि हा त पोइ तोखे मलाइकनि खां केरु छॾाए हा विजय साहब फरमायो तब तो थी गुज़ार बदी दर्दो सजे तन वठीन सब कुछ यकीन के पर पुचारी पार तो सुबह वीदा शिकार मन वठी पियल पाण पे तो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो खलीफा मोहम्मद कासिम रहमतुल्लाह अलैह दुकान हलाए ॾींहं जो रात जो मुर्शिद जी ख़िदमत करे हिकिड़े ॾाढे दुकान ते वेठो आहे हिकु मर्द औरत आया मुलाक़ात कयाऊं चयाऊं खलीफ़ा कासिम तूं आलमनि जो ख़िदमत गुज़ार आहे पीरनि फ़क़ीरनि जे दरबारनि जो जाड़ो कश आहे मौलवीन सां तुंहिंजी ॾाढी मोहबत आहे उन्हनि मां तो पिरायो बि हूंदो कुझु तोखे बि उन्हनि वंड ॾिनी हूंदी ऐं पाण फरमायूं अल्लाह जो फज़ल आहे मुर्शिद जे सदके रब मूंखे हर कंज ॾिनो आहे
तो खलीफा असाब उन वंड मां खैरात वठण ॿुधायो छा खपे कि असांखे को वज़ीफ़ो का दुआ ॿुधा का आयत ॿुधा छाजे लाइ असांखे कर्ज़ लहे कोन थो असांजो कारोबार उॾी वियो आहे पैसा फसी विया मिलन कोन था असां हिकिड़े वक़्त जी मानी जे लाइ परेशान आहियूं अल्लाह माफ़ करे इंसान की जिंदगी में कॾहिं कॾहिं अहिड़ा लम्हात अची वेंदा आहिनि घड़ियूं अचियूं जिते आसमान ते हूंदा आहिनि ज़मीन ते बि न ज़मीन जे हेठां जा अल्लाह पाक हर मुसलमान खे सवाल खां बचाए इन लाइ अर्ज़ कयो खलीफ़ा असांजो ज़मानो ॾाढो ॾुखियो थो गुज़रे को वज़ीफ़ो ॿुधा को दुआ ॿुधा को दुरूद ॿुधा खलीफ़े चयो अदा जेकॾहिं कर्ज़ लाराइणो आहे मुश्किल आसान करणी आहे हालात ठीकु करणा आहिनि त पोइ मूं वटि ॿियो को वज़ीफ़ो कोन्हे यारहें वारे यार दिलबर दस्तगीर जो अवां वञी 11 यारियूं कयो अवां जो कर्ज़ लही 11 यारियूं कयो कर्ज़ लही वेंदो उन्हनि ॻाल्हि खे घुमायो हेॾां होॾां फ़क़ीर चवे यार उन्हनि पंहिंजी हक़ीक़त खोली त फ़क़ीर असल ॻाल्हि इहा असां आहियूं वाबी असां आहियूं वाबी इहे तुम्हारी यारी असां मञूं ई कोन असांखे को ॿियो वज़ीफ़ो कोन्हे खलीफ़े मोहम्मद कासिम चयो अदा अवां वहाबे हुजो या अवां जो कहिड़े बि मसलक सां तालुक हुजे पर असां पंहिंजे वॾड़नि खां ॿुधो आहे त 11 12 दिल तुंहिंजे कई आ रिज़्क़ में बरकत न दे पई आ 11 12 दिल तुंहिंजी कई आ रिज़्क़ में बरकत न दे पई आ पर पजूना है लहूरा ऐं सीधा छो न अमीर काल कमाम जो मुर्शिद तूं आ दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क्या बताए मैं ज़िक्र वठदा पीर फ़कीर काल कमाम जो मुर्शिद तूं आ चोरन मां अबदान बनाए देखन साबत कार गणाए चोरन मां अबदान बनाए देखन साबत कार गणाए ही भी तसाना अकल हिराना अदब त चोरा वजन त वज़ीर काल कमाम जो मुर्शिद तो यारा मुसलमान भाइरो जॾहिं खलीफ़े मोहम्मद कासिम रहमतुल्लाह अलैह इहा ॻाल्हि कई आहे वॾे वसूक सां ॻाल्हायो आहे त उन मर्द औरत कयो खलीफ़ा पोइ हाणे हीअं कर असांखे तो चवे तो तयार ही कयूं वो तो जे चवण ते असां यारियों कयूं था पर तोखे लिखी ॾियणो पवंदो असां यारियों करियो था अगरि कर्ज़ लही वियो त असां दस्तगीर जा मुरीद थींदासीं अगरि कर्ज़ न लथो त पोइ खलीफ़ा तोखे वहाबी थियणो पवंदो लिखी दे असांखे हाय के बता कर लिखी दे बोले अब्दुल मजीद कहते लिखे दे यार करा तो कर्ज मुझी मुसीबत लई वे तशीका आऊं तो दस्तगीर जो मुरीद न तो तू वापस थी मौलवी कौन लिखी दी भाई खुदा पाक जो मामलो रब जेके जेड़े हाल में रखे के ताकत नाए
अल्लाह पाक जेके हिदायत दे उनके केर गुमराह न तो करे जेके रब गुमराह करे उनके केर हिदायत न तो दे जी रोजी रिज़्क़ के रब पाक तंग करे केर उन जी रोजी खुशहाली न तो करे सके ओ मुझा प्यारा दोस्त पर खलीफे साहब लिखण में देर ही काल कई आहे लिखे दिन ये रवाना थी वया शाम जो फकीर गाल के सोचो यार ये बड़ी लेखत काने ही होता ईमान जो सौदो रब मर्जी जो मालिका मदीने वारे मीर जे असहाब बिहा कुरान जा कारी भी हा रब उन खां राज़ी भी हो उवे रब खां राज़ी भी हा पर कई जंगन में उन जे बावजूद भी असहाबन के शिकस्त मिली असहाबन खां वधीक केर काबिल ईमान वारो नाहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अची वसवसा चढ़िया फकीर दुकान बंद कयो डायरेक्ट अन्नमा मुफ्ती मोहम्मद उमर अशरफ जे बारगाह में आयो आहे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई साईं फरमायो फ़क़ीर कयो त ग़लति सही ईअं कोन्हे ईअं करणो नाहे ही अल्लाह पाक जा राज़ आहिनि रब जी कुदरत जा मामला आहिनि इन में ईअं दस्त दराज़े कान कबी पर हाणे तो कयो कर्स पीराने पीर दस्तगीर सां राबितो कयूं था हज़रत अल्लामा मुफ्ती मोहम्मद उमर अशरफ यकदम मुराक़बो करे पता तदामो करे हद कया पीरा शाह मदद कर अज असी ओके अवेर लिल्लाह नगलते फसे पर फादिया दे फेर औलाद अली शेर अज कर का महर मुरीद वीरत मुंहिंजा बादशाह जीलानी जलील तातला दरगाह जा अवद जा खलील हुसैनी हीरो आहिया अज महर जब वसील दाता मुंहिंजे दिल खे दे दिला सा दलील दिल त कयो मसलील रस बादशाह बगदाद जा हज़रत अल्लामा मुफ्ती मोहम्मद उमर जिन्हें खलीफे के चयो न तो गलत कयो खलीफे पकड़ हाणे अला छा तो थे पर मुंहिंजा दोस्त खलीफो खुश नसीबा आम माण्हू आम पीर जो मुरीद नाहे अल्लामा मुफ्ती मोहम्मद उमर अशरफ जो साईं यकदम मुराक़बो करे बंदा दनामो करे सद कया त मुंहिंजा पीरनि जा पीर कर माहर दस्तगीर नाए परे बगदाद कर नजर मिठा मीर मुंहिंजा पीरनि जा पीर कर माहर दस्तगीर नाए परे बगदाद कर नजर मिठा मीर नाए परे बगदाद कर नजर मिठा मीर ऐ मुश्किल में मिठा केर पियो ईंदो दिल खे दिल जा केर पियो ॾींदो मुश्किल में मिठा केर पियो ईंदो दिल खे दिल जा केर पियो ॾींदो पर मुबारक पेर मुंहिंजा पीरनि जा पीर कर बाहर दस्तगीर नाए परे बगदाद कर नजर मिठा मीर ऐ हसन हुसैन जो प्यारो आहे मुरीदन जो मिठा
सहारो आही हसन हुसैन जो प्यारो आही मुरीदन जो मिठा सहारो आही आही औलाद अली शेर कर बाहर दस्तगीर नाए परे बगदाद करे नजर मिठा मीर मुझा पीर ने जा पीर करे बाहर दस्तगीर नाए परे बगदाद करे नजर मिठा मीर प्यारा मुसलमान भाइरो मुफ्ती साहब जो सदड़ा कया हिजाब पर्दा हटी वया मुझे दिल पर दस्तगीर अल्लामा मुफ्ती मोहम्मद उमर अशरफ के पंहिंजो मुराक़बे में दीदार करायो आहे पर भाई मुफ्ती साहब फकीर के जो दिलगीर न थी हाँ इहो एॾो वॾो मसइलो ई कोन्हे फकीर वाइदो कयो आहे 11 कयो 11 अॻिते आहिनि 6 करण हुननि जो कमा रब पाक खां दुआ घुरी कर्ज़ लाराइण मां अब्दुल कादर जीलानीअ जो कम आहे फकीर के तसल्ली मिले फकीर वञी कम सां लॻो आहे इहे मुंहिंजा दोस्त जेके लिखतो करे खणी विया हुननि वञी हल्कियूं फुल्कियूं यारियूं कयूं अल्लाह जो शान 2 महीननि खां बाद हिननि जा फाथल पैसा मिले पिया मुंहिंजा दोस्तो दुकान जो सिलसिलो हलियो आहे दुकान में सामान अची वियो गिराक वधण लॻा आमदनी अचण लॻे 2 कमाद में घर वारे पंहिंजे मुड़ुस खे चयो ओ फलाना काल ॿुध हीअ जेका तब्दीली आहे इहो ॿियो कुझु बि न आहे इहो यार वारे यार जो करम आहे पोइ 11 जो इंतज़ार वरी छो अज हलो हले खलीफ़े साहब सां मिली मुफ्ती साहब जे पैत करे दस्तगीर जे दामन सां वापसि था थियूं तुंहिंजा दोस्त फकीर आयो फकीर वटि आया हार बि वरितो आहे मिठाई जो थाल बि खणी खयूं आहे साईं वटि फकीर मोहम्मद कासिम खे सॼी ॻाल्हि सम्झाए साईं मुरीद थियणो आहे वठी हल हाणे वञण पिया अॻियां फकीर पियो वञे पुठियां उन माईअ जो घर वारो पियो वञे उन घर वारे जे पुठियां हीअ माई पई वञे मिठाईअ जो थाल हुन जे मथे ते आहे हर को माण्हू पियो निहारे हीअ माई मिठाई काॾे पई खणियो वञे माई हर हिक खे ईअं चवंदी वञे त मुर्शिद जंहिंजो दस्तगीर ते लहरन लोॾो आ जो अब्दुल कादिर पीर ते लहरन लोॾो आ मुर्शिद जंहिंजो दस्तगीर ते लहरन लोॾो आ जो अब्दुल कादिर पीर ते लहरन लोॾो आ यारई बा ऐं करण सवाबा कुल तेरा जे लाइ चीअर अज़ाबा जिन पितरो विरहाया पीर तिन खे लहरन लोॾो आ जो अब्दुल कादिर पीर ते लहरन लोॾो दोस्त अज भी मुझे दस्तगीर जो फैज़ जारी अज भी फैज़ जारी आहे पर शर्त के मुरीद मुखलिस हुजे पंहिंजे मुर्शिद सां अज भी कर्म थींदो आहे ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो
ये अल्लाह जा कामिल वली बाना जिसे लारब तो फरमाए अल अखिल्लाहु यौमा इज़ बअदहुम लिबअद अतूबुन इल्लल मुत्तकीन। अल्लाह ताला जे जात बाबरकार फरमायो ऐ इंसानो याद रखो ई अवाजा दुनिया वारा दोस्त अवाजा दुनिया वारा यार दुनिया में कदे रहने वाला दुनिया में मरण जीण जा वायदा करण वाला पर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो ये दोस्त तव्हांजा दुश्मन थी वेंदा ये यार तव्हांजा मुखालिफ़ थी वेंदा। वो आलम अरवाह में अर्ज़ कयो सो यार रब्बल आलमीन असांखे सां दोस्ती रखो जेको दुनिया में कम अचे कब्र में कम अचे बशर जे मैदान में कम अचे। रब तो फरमाए इल्लल मुत्तकीन मगर मुझा मुत्तकी माना औलिया अल्लाह इब्न देना मन सा वापस साथियों ये अल्लाह जा वलिया दुनिया में तन भाईदा पर कबर ऐ हशर में पीनी हुलाहिदा। अल्लाह जा वलिया दुनिया में पिन भाईदा कबर में पिन भाईदा मशर जे मैदान में पिन इन सां वाबस्तगी ये खुशकिस्मती जी अलामत जेको अल्लाह वारनि सां बुग़्ज़ रखंदो आहे वो बदबख्त इंसान ये बदबख्ती जी अलामत जैसा रब राज़ी थींदो आहे न अल्लाह पाक उन्हनि खे उन्हनि जी दिलनि में पंहिंजे प्यारनि जी मोहबत दाख़िल फरमाए। मुंहिंजा दोस्तो बिलख़ुसूस नौजवानो अल्लाह वारनि सां सोहबत कयो आलमनि सां मोहबत कयो ऐं पंहिंजे माउ पीउ सां हुस्न सलूक अम्मा अम्मा बाबो बाबो माँ पे जी खिदमत कर। मूंखे याद आ दारुल उलूम मुजद्दिदिया नैमिया में पढ़ंदा हुआसीं वो तकरीबन 2010 जी ॻाल्हि आहे या 2012 जी ॻाल्हि आहे कंफर्म पर अंदाज़ो इहो आहे। पोइ हिकिड़ो जलसो हो गदाब टाउन में हज़रत शेर मुस्तफ़ा रहमतुल्लाह अलैहि अल्लामा मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी दारुल उलूम मुजद्दिदिया नैमिया में आया तो जलसे ते वञणो हो तो साईं क़िबला जान आले सुन्नत पहचान आले सुन्नत जान नशीनी शम्सुल फुक़हा क़िबला से मुफ्ती मोहम्मद जान नईमी दामत बरकातुल आलिया मूंखे मुफ्ती साहब सां गॾु रवानो कयो त तव्हां साईं सां गॾु वञो ऐं तो साईं प्रोग्राम कंदा वापसि पंहिंजे मदरसे में ईंदा साईं सां गॾिजी अचिजो। वो तालिब इल्म वारो ज़मानो असां बि पंहिंजो पाण खे मुनाज़िरे इस्लाम सम्झंदा हुआसीं। तो बहरहाल शादी में यासो मूं क़िबला मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैहि खां पुछो मुंहिंजो क़िबला को हिंद सिंध हलियो आहे अल्लाह पाक तव्हांखे वॾो मक़ाम ऐं मर्तबो ॾिनो आहे भला ॿुधायो त हिन वक़्त में अल्लाह जो वली केरु अल्लाह जो वली केरु यकीन ॼाणियो इहे दस्तगीर जे महफ़िल में वेठो हुया मुफ्ती साहब ईअं थधो साह भरे तक़रीबन 2 या 3 मिनट खां पुठियां मूंखे चई मौलवी साहब वली जेको हाणे अॻे हूंदो सवन में हाणे को हज़ारनि में तो बि लिखियल पीर हर को आहे पीर हर को आहे बाक़ी जेको वली हुजे हाणे हज़ारनि में को हिका तो बि ज़ाहिर कोन्हे बाक़ी ज़मानो अहिड़ो पियो हले जो हर को पंहिंजो पाण खे वली सम्झो वेठो। मुंहिंजा दोस्त पर मां अॼु तोखे उन शख्सियत जे बारे में ॿुधायां थो जेकॾहिं तूं मूंखां कसम वठी त मां तोखे कसम ॾियण जे लाइ बि तयारु आहियां। मुंहिंजा दोस्त उहा शख्सियत केरु आहिनि तुंहिंजा माउ पीउ तुंहिंजी अम्मा तुंहिंजो बाबो नौजवान तुंहिंजी मां तुंहिंजी अम्मा तुंहिंजो बाबो इन्हनि जी तो ख़िदमत कर हितां ई वेठा आहिनि बुज़ुर्ग रहनुमा आहिनि। मुंहिंजा दोस्त माउ पीउ घर में वेठा आहिनि तूं यकीन सम्झी गौसल आज़म दस्तगीर तुंहिंजे घर में वेठा माउ पीउ
तुझे घर में आहिल जन पीरान पीर तुझे घर में वेठो आ हज़रत भेटाई साहब जन तुझे घर में वेठो आ सोनो लाल कलंदर समझ तुझे घर में वेठो छो महबूब तो फरमाए मां पे जी दुआ औलाद जे लाइ ईअं हूंदी आहे जीअं नबीअ जी दुआ पंहिंजी उम्मत जे लाइ जीअं नबीअ जी दुआ पंहिंजी उम्मत जे लाइ हूंदी आहे ख़ुदा जो कसम और महबूबन करीमन जो फरमान उलमा मौजूद आहिनि अगर को इबादत करे करे ज़मीन आसमान भरे छॾे आदमा मुफ्ती साहब सॼो ॾींहुं तो तस्बीह पढ़े हर साल हज उमरे ते तो वञे पर जेकॾहिं मां पे या उन मां को हिकु नाराज़ आहे ख़ुदा जो कसम रब जी दरबार में उनजो हिकु सजदो बि क़बूल करो पर जे मां पे राज़ी अल्लाह जो महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात पंहिंजी रज़ा पंहिंजी रहमत मां पे जी रज़ा में लिकाए रखे आ पंहिंजो गज़ब ऐं गुस्सो मां पे जी नाराज़गी में लिकाए रखियो आ पान करीमन फरमायो जेका अम्मा बाबो राज़ी उन खां रब्बुल आलमीन भी राज़ी आहे इन गाल जो तो एहसास करे थींदो जॾहिं ये पोरी अम्मा जो जनाज़ो तो घर में इन पोरे बाबे जो अछड़ी दाढ़ी थी वई मुंह में सर पई विया उथे तो वही कोन थो सघे वे तो उथे कोन थो सघे अॼु हिन जी ख़िदमत कर हींअर तोखे अब्बा यादि तो जॾहिं इहो अब्बा या मां मरंदी पोइ तो ख़तमा कंदे ॾह जो ख़तमो कंदे पोइ असां जहिड़ा मौलवी तो घुराईंदे पोइ हुन मौलवीनि खे तो टाइट खाधो खाराईंदे फ्रूट बि रखंदे मिठाइयूं बि रखंदे VIP खाधा ठाहे उन अॻियां तो रखंदे अब्बा ही चो दुआ करियो अम्मा खे अलाह जी जन्नत में सवाब पहुचे मौलवी खाधो तुंहिंजी माउ पीउ खे साले सवाब कंदो सुठो कमु आहे पर मौलवी खे खाराइण खां बहितरो ज़िंदगी में पंहिंजे माउ पीउ खे खाए खुदा जो जिंदगी में उनके खारण ही तो के मथा फर्ज है हो तो मुस्तहसन अमल मुस्तहसन अमल पर जिंदगी में उनके खारा उहे तो राज़ी पूरा रब पाक तो जी तकदीर के तब्दील फरमाइंदो ऐं मां तो के अर्ज कया त मां पे जी दुआ सां अल्लाह पाक उहे मकाम ऐं मर्तबा ॾींदो आहे जेको इंसान पंहिंजे इबादत ज़ोर ताक़त ते हासिल न करे सघे मशहूर वाक़ियो आहे अल्लाह जो नबी हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम न खपायो आहे काफ़िले वारनि खे ॾिनो त इहो असांजो गुलाम आहे असां हिन खे अॻे बि खपायो हो पर इहो वापारियुनि खां भॼी वियो अॼु जे भॻो असांजी ज़िमेदारी कान्हे का असां पंहिंजे हिसाब सां हिन खे खणी वञो काफ़िले वारनि अल्लाह जे नबीअ जा हथ वधा पेर वधा जेल में ज़ंजीर लॻाई आहे उठ ते ॿधी छॾियो आहे काफ़िलो हलंदो रहियो मुंहिंजा दोस्तो जे वक़्त में इहो काफ़िलो हिते अहिड़ी जॻह तां गुज़रियो आहे जिते क़ब्रिस्तान आहे मुक़ाम आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी निगाह जॾहिं मुक़ाम ते पई आहे साईं तां निकिरी वई फरमा लॻा काफ़िले वारो यार हिन क़ब्रिस्तान में मुंहिंजी अम्मा जे क़ब्र मुबारक आहे मुंहिंजी मां जी मज़ार आहे यार वरी अचण या नसीब अल्लाह तो जाने अवां मूंखे किथे हले खपाईंदा अवां कहिड़ी बाज़ार में मुंहिंजो सौदो कंदा हिननि बागनि ते हिननि पटनि ते मां वरी ईंदसि अलाए कोन ईंदसि मूंखे इजाज़त ॾियो मां पंहिंजे अम्मा जे क़ब्र जो आख़िरी सलाम भरे अचां काफ़िले वारनि खे रहम ॾे वियो आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के हुननि छॾियो आहे पर पेरनि में ज़ंजीरूं लॻियूं पियूं हुयूं मुंहिंजा दोस्त जेल में रसो लॻो पियो आहे हथ में हथ कड़ियूं लॻियूं पियूं हुयूं अल्लाह जो नबी आस्ता आस्ता
या पैर किसकाई दे अम्मा जी कब्र जे मथा थी बीठोवा ओ मुझा दोस्त अल्लाह जो नबी सब्र होंदो आ सब्र वारो होंदो आ हजरत यूसुफ अलैहिस्सलाम पान के रोकियो आ पान के छलियो आ पर न चाहिए बे अखिर जा पत टुटे पया हजरत यूसुफ अलैहिस्सलाम रोए वेठो आए अम्मा जी कब्र ते मुखातब थी करे फरमाई अम्मा कदे कख बर्दाश्त न कंदे हुया कदे पख बर्दाश्त न कंदे हुया कदे पत्थर बर्दाश्त न कंदे हुया जे जल अज तुझे बचड़े यूसुफ जो यो हाल अम्मा अज हथन में हथ करियो अज पेरन में दान लगा पिया आहिनि अज तेल में रसो लगो पियो आहे अम्मा अज भाइर न खपाए छॾियो आहे पंहिंजे टोलड़ीअ मां बि टोड़े छॾियो आहे हारियुनि जे हवाले कयो आहे ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाउ जे वक़्त में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजी दर्द कथा पंहिंजे दर्द जो दास्तान पंहिंजे अम्मा हज़रत सैयदा राहिला जे कब्र मुबारक ते पी करे अल्लाह जे नबी बयान कयो आहे त अम्मा राहिला जी कब्र मुबारक लकी वई आहे कब्र मुबारक में ज़लज़लो अचे वियो आहे कब्र हलण लॻी आहे कब्र मां आवाज़ आयो ओ मुंहिंजा यूसुफ पुट सोच लॻेर लदे मां तुंहिंजे लाइ कब्र में हथ कयो वेठी आहियां ओ मुंहिंजा बचड़ा रुगो मिस्र में पहुचण तुंहिंजो कमा तुंहिंजे इज़त ऐं वकार खे आसमान ते पुॼाइण मुंहिंजे रब पाक जो कमु आहे मुंहिंजा बचा तो ॾिसजां मां पूरी अम्मा तुंहिंजे लाइ रब खे अर्ज़ कया आहिनि मुंहिंजा पुट बादशाहनि जा खज़ाना खुटे वेंदा अमीरनि जो मिल्क जो जवाब ॾेई वेंदो मुंहिंजा यूसुफ पुट केरु तोखे ख़रीद न करे सघंदो रब तोखे एॾी इज़त ॾींदो ऐं इहा बि मां तोखे दुआ थी कयां यूसुफ हाणे सब्र कजां दुख जा ॾींहं थोरा आहिनि पुट इहो मां कजो ककरा लही बींदो अल्लाह पाक तोखे बादशाही अता फरमाईंदो ऐं जिन तोखे खपायो आहे जिन तोखे ॾिठो आहे मुंहिंजा पुट यूसुफ ॾिसजा इहे फ़क़ीर बनदे तोखां ख़ैरात पिनंदा तुंहिंजो यूसुफ पुट बादशाह हूंदो तारीख़ गवाह अल्लाह जो नबी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं मिस्र जी पिड़ीअ में साईं खे पेश कयो वियो वो ॿोली लॻी जेको जानवर हूंदो आहे हुनजी ॿोली मुख़्तलिफ़ वापारी रेट ॾींदा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी ॿोली लॻी त जेतिरो साईं जो वज़न आहे एतिरो जेको सोन ॾींदो सो यूसुफ अलैहिस्सलाम जो ख़रीदार थींदो पिड़ीअ में ॻाल्हि हली वई त पिड़ीअ में हिकिड़ो अहिड़ो बि ग़ुलाम आयो आहे जंहिंजी क़ीमत हुनजे वज़न बराबरि आहे रश थी वई के ॾिसण वारा के वठण वारा माण्हू ईंदा विया उन्हनि माण्हुनि में हिकिड़ो अहिड़ो बि माण्हू हो जे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे सुञाणी वठो अरे ही त यूसुफ अलैहिस्सलाम ऐं मां तव्हांखे अर्ज़ु कयां त उन लोक पंहिंजो वापारी जेको यूसुफ अलैहिस्सलाम खे पिड़ी में पेश कयो हो न वापार जे लाइ उन्हनि ईअं कोन चयो त इहो नबी आहे नबीअ जो शहज़ादो आहे नबी जो पुटु आहे हसीननि जो सरदार आहे न छो त इहो तारीफ़ हुननि सां भाइरनि ई कोन करायो हो भाइरनि बि चयो त असांजो गुलाम आहे असां अॻु में खपायो त भॼी वियो हाणे बि जे अवां का भॻो त असीं ज़िमेदार कोन आहियूं ऐं हिन नबी या इब्न नबी जे तारीफ़ सां यूसुफ अलैहिस्सलाम खे हुननि कोन पेश कयो हो पिड़ी में पोइ ॾिसण वारे जॾहिं ॾिठो सुञातई बचंदे बचाईंदे मौक़े जो फ़ाइदो वठी यूसुफ अलैहिस्सलाम जे पासे में अची बीठो कन मुबारक ते वात रखी यूसुफ ओ सोना नबी यूसुफ भला ॿुधा तो ही मक़ाम किथां मिलियो ही मर्तबो किथां मिलियो
हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे अखियुनि में लुड़क अची विया ये लुड़क उगदे थी अदा ये तुंहिंजो कमाल कोन्हे मुंहिंजी पोड़ी अम्मा जी दुआ ये जीजल मां जी दुआ ये मां बाद ना यूसुफ खे इन मक़ाम ते पहुचायो वो भी ज़मानो आयो खुदा जो कसम बादशाह बनिया तो कैत साली आई अल्लाह जो नबी मानन के खैरात पियो दे इमदाद पियो दे जॾहिं हिकिड़ी टोली ते नज़र पई जेके मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग यूसुफ अलैहिस्सलाम जा भाउर हा हीअं डर करे अल्लाह जे नबी जे अखि मां रुख किरी वज़ीर बेठो अची सोना रो पिया कंहिं ग़रीब ते नज़र पई वई आहे छा पर में सभु ग़रीब आहिनि रदाओ हुजे ते साम्हूं कोन अचनि पिया यको टोलो करे कि हा इहे मुंहिंजा उहे भाइर आहिनि जिन मां यूसुफ खे खपाई जिन मूंखे विकियो हो हे मूंखे कोन था सुञाणनि पर मां इन्हनि खे सुञाणा थो पर हीअ अॼु मूंखां पिनण पिया अचनि मां बादशाह आहियां इहो यूसुफ जो कमाल न आहे मुंहिंजी पोड़ी अम्मा जी दुआ नौजवान हे मां तोखे हथ दॿजा ॿधां थो ख़ुदा जो कसम जॾहिं हीअ पोड़ी अम्मा वेंदी तुंहिंजे घर मां इहो तुंहिंजो पोड़ो बाबो वेंदो तोखे मौलवी के खतीब के मुदर्रिस के मुबल्लिग जे ज़बानी जॾहिं मां पंहिंजो बरकतूं ॿुधंदे तो नसीब ते हथ हणंदे यार मूं कुझु कोन कयो मुंहिंजी अम्मा दुनिया छॾे ॾिनी यार मूं कुझु कोन कयो मुंहिंजो बाबो मूंखां दुनिया छॾे वेलो अॼु ख़िदमत कर हींअर तो मुंहिंजा दोस्त तोखां मूंखां हिननि जी खंघि बि बर्दाश्त कोन थी थिए ज़ाल बीमार थिए तो मीरपुर जी VIP अस्पताल में इलाज थी अम्मा पोड़ी बीमार थिए तो सरकारी अस्पताल ईअं न कई ये परदेसी रहा है कॾहिं वही सोच अम्मा जे चेहरे में न्यारे बाबे जे चेहरे में न्यारे गोश्त कोन्हे हथनि जो ढांचो आहे चमड़ी आहे मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग हुन जे चेहरे ते चिपड़ी पई आहे हिननि कयो तुंहिंजो मुस्तक़बिल ठाहींदे मुंहिंजा दोस्त अॼु बि माला मिल्कियत घर तनख़्वाह आहे पेंशन आहे जो कुझु बि आहे कोन चवंदा थी असांजे बचनि जो पाण कमाईंदा अब छा पियो करे हींअर वरी बचनि जो रोज़गार पेट ते पथर ॿधी हीअ बुखूं बर्दाश्त करे इन तुंहिंजी मुंहिंजी तरबियत कई आहे हाणे वक़्तु आहे वॾो पीर वॾो मुर्शिद तुंहिंजे मुंहिंजे लाइ तुंहिंजा मुंहिंजा माउ पीउ आहिनि इन्हनि जी ख़िदमत कर इन्हनि खां दुआऊं घुरा जॾहिं वक़्तु वेंदे इहे दुनिया छॾींदा न पोइ हीअं फाटे पवंदई अम्मा दुनिया छॾे दे पोइ चवंदो रहंदे मुंहिंजी मोमिन ऐं फ़क़ीरानी अम्मा है मुझो पारो छड़ी पर देसानी अम्मा वो मुझी मोमिन है फ़क़ीरानी अम्मा है मुझो पारो छड़ी पर देसानी अम्मा वो मुझी मोमिन है हलो बाहर जे पटदी वजा कभी पैन आयो मुझो बचड़ो अजा हलो बाहर जे पटदी वजा कभी पैन आयो मुझो बचड़ो अजा जेके जी जल तो मुंहिंजा अकल मजा ओ हर याद पिया अथम हाणे अम्मा वो मुझी मोमिन है फ़क़ीरानी अम्मा है मुझो पारो छड़ी पर देसानी अम्मा वो मुझी मोमिन है तुझे पुरबन जी चला अम्मारे अल्लाह के फसे जो दिल के न थो तो सदे मोर से चला अम्मारे अल्लाह के फसे जो दिल के न थो तो सदे मोर से अखोइया जो वतन जिया बीह तो वसे एक पल पे सुके लथो
फ़कीरानी अम्मा वो मुझे मोहब्बत है फ़कीरानी अम्मा ऐ मुझो पारो सदी पर देशानी अम्मा वो मुझे मोहब्बत है तुझे कुर्बन जी केड़ी गान कभी मुझो नालो रखो तो गुनाह पे दबी देखा अबर राजे रहते राज रबी ओ मुझी किस्मत दी माल यानी अम्मा वो मुझी मोहब्बत है रात बच्चे जो इंतजार जो पूरी अम्मा हुजूर जो सदको बिलाल शरीफ खां बि अञा ताईं अल्हम्दुलिल्लाह तो घरां निकिरंदा आहियूं तक़रीबन हफ़्तो 8 ॾींहं खां पुठियां वापसी थींदी आहे घर तो ख़ुदा गवाह जॾहिं घर वेंदो आहियां मुंहिंजी अम्मा मूंखे चवंदा मौलवी तो ॿार हूंदो ई पुट मूंखे निंड कोन अब तो ॿार हूंदो ई ऐं अलाह जो ईअं अलाह खे परतो ईअं रसूलुल्लाह खे परतो ईअं उनजे ज़िक्र जे नाले सां तूं निकिरंदो ईअं पर पुट मूंखे निंड उन राति ईंदी आहे जॾहिं ॾिसंदे या त मौलवी घर आई केर ये दुआऊं करो इन जे लाइ मुंहिंजा मिठा मां तोखे हथ अथव जा बता तो ये उहे आहिनि जो हुज़ूर फरमाए मन ज़ार क़ब्र अबवैहि औ अहदिहिमा फी कुल्लि जुम्अतिन गुफ़िर लहू व कुतिब बर्रा हुज़ूर तो फरमाए जेको बच्चो जुमे रात मां पंहिंजी क़ब्र जी ज़ियारत करे त रब हुन जी ज़िंदगी जा सभु गुनाह माफ़ इन जी खिदमत कर इन सां मोहब्बत कर इन के प्यार दे इन जी सोहबत में गुज़ार मां चवंदो आहियां हिकिड़ो माण्हू सॼी राति क़ुरान पढ़े ॿियो सॼी राति ज़िक्र करे ऐं टियों राति जो सोमानी खां बाद कलाक अधु कलाक वेही पोड़ी अम्मा पोड़े बाबे सां मिठी ॿोली ॿोली कचारी खुदा जो कसम वो कुरान पढ़ण भी इबादत आहे ज़िक्र करण भी इबादत आहे मां पे सां मोहब्बत वारी कचारी करण भी अल्लाह ताला जी इबादत आहे रब राज़ी थींदो आहे अल्लाह तबारक व तआला मूंखे ऐं अवां सभिनि खे पंहिंजे वालिदैन जी फर्मा बरदारी नसीब फरमाए अल्लाह पाक तव्हां खे अक़ीदे तव्हां सां सभिनि खे अक़ाइदे अहले सुन्नत जे मथां इस्तिक़ामत नसीब फरमाए मुंहिंजा दोस्तो पुरफ़ितन ज़मानो अचण वारो जेको दौर आहे इंतहाई हसास ऐं नाज़ुक आहे जे दौर अंदर नए दौर अंदर मुंहिंजा दोस्तो नए दौर अंदर वॾा फितना वॾियूं आज़माइशूं ईंदियूं असांजे नौजवान नस्लनि जे दिलनि मां अल्लाह उन जे महबूब जी मोहबत खे कढियो पियो वञे यहूदी लाबी कादियानी कम्युनिस्ट इज़म अहिड़ा कई मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो फितना बिलख़ुसूस पंहिंजी सिंध सुहारी में हलनि पिया मूंखे हिकिड़े ज़िम्मेदार माण्हू ॿुधायो त साईं बहरान यूनिवर्सिटी सिंध यूनिवर्सिटी और लफ्ज़ में तकरीबन 40 खां 50% सिंधी नौजवान कम्युनिस्ट केर पियो लीड करे केर पियो उन्हनि खे पढ़ाए केर पियो उन्हनि खे मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो गाइड करे इहे कुवतूं आहिनि पैसे जो इस्तेमाल थिए पियो ॿाहिरी मुल्कनि जी बिज़नेस जो इस्तेमाल थिए पियो मुंहिंजा दोस्त औरत जो इस्तेमाल थिए पियो इन जे लाइ ज़रूरी आहे अवां पंहिंजे बच्चनि खे दीन जी ज़रूरी तालीम ॾियो अवां उनखे मुल्लो न बनायो माण्हू ॾिजनि था मुल्लो बनियो त कहिड़े कम ते मुल्लो नथो बनाए न बना 4-5 साल ताईं उनखे दीन जी तालीम ॾे उनखे अल्लाह उनजे रसूल जे हक़नि जी ख़बर हुजे उनखे अल्लाह उनजे रसूल जे मक़ाम मर्तबे जी ख़बर हुजे उनखे नमाज़ रोज़ो हज ज़कात ज़रूरी जेके इस्लामी अहकामात आहिनि उन्हनि जो इल्मु हुअणु घुरिजे मुंहिंजा दोस्त एतिरो पंहिंजे बच्चे खे तूं तालीम ॾे सुभाणे तूं वफ़ात करी त तुंहिंजे पुट खे ख़त में ॾियण जे लाइ मुल्ले जी ज़रूरत न पवे तुंहिंजो पुटु पाण तोखे क़ुरान पढ़ी बख़्शे तुंहिंजी क़बर ते तुंहिंजो पुटु पाण अची दुआ घुरे पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो ऐं अल्हम्दुलिल्लाह ख़ुशी जी ॻाल्हि आहे 4 ॾींहं पहिरीं
चंद ॾींहं पहिरीं हज़रत अल्लामा मौलाना उस्तादुल उलमा हज़रत साईं मौलाना अल्लाह बख्श सुलेमानी दामत बरकातुहुल आलिया जे दस्ते मुबारक ते एक खुश नसीब नौजवान जेको पहिरीं हिंदू हो कलमो पढ़ी मुसलमान थियो आहे सब के सुभान अब वो आए किथे जेकर उथी वे त सब जमात उन जी ज़ियारत करे सुभान अल्लाह अदा मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां बाबा क्या हुजूर फरमायो हिकिड़ो माण्हू गुनाह करे पर राह खुदा में वो जिहाद करे अल्लाह जी राह में वो माण्हू जिहाद करे ऐं उन जिहाद में वो शहीद थी वञे त उहो सम्झ त मां जे पेट मां हींअर ॼाओ आहे रब उन जी ज़िंदगी जा सभु गुनाह माफ़ करे ऐं ॿियो पाण फरमायूं ॿियो माण्हू उहो कुफ्र करे जॾहिं कलमो पढ़ंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह त रब उन जी ज़िंदगी जा पुठियां गुनाह ईअं माफ़ करे छॾींदो आहे ॼण मां जे पेट मां नओं ॼायो आहे ऐं ॿिए जी ॻाल्हि कोन थो करां पर मूंखां जेकॾहिं तव्हां पुछो त आउं कसम खणी चई थो सघां हिन वक़्तु मूंखां इहो भलो आहे छो त हिन जा मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग उहे गुनाह कोन्हे अल्लाह पाक हिन खे इस्तक़ामत नसीब फरमाए हिन खे अॻियां बिहारे अवां जे साम्हूं आण जो मक़सदु छा आहे हे जॾहिं मुस्लमान थी न तोखे मूंखे मिलियो आहे घर में इस्लाम तोखे मूंखे घर में इस्लाम मिलियो आहे हिन खां मामूली क़ुर्बानी पंहिंजी माउ छॾई आहे पंहिंजा ॿार छॾई आहे पंहिंजूं भेनरूं छॾई आहे पंहिंजो वतन पंहिंजो राज पंहिंजो भाग कंहिं ॿी जॻह ते रहियो पियो आहे मुंहिंजा दोस्त तोखां मूंखां निमाज़ कोन थी पढ़े तुंहिंजी मुंहिंजी छा क़ुर्बानी आहे क़ुर्बानी हिननि की आहे आख़िर मुंहिंजो महबूब इन्हनि खे बि तुंहिंजी मुंहिंजी छा क़ुर्बानी असां मौलवी पढ़िया आहियूं पंहिंजो पाण खे पालियूं पिया इस्लाम असांखे मुखिया जी बि साईं साईं वानी बि थी सघे किथे के कुटियो हुजे इस्लाम जे लाइ मुखिया जी बि चवंदो कोन्हे ऐं आउं पंहिंजो पाण खे सम्झंदो पुछाए साईं पर मुंहिंजी क़ुर्बानी का उस्ताद न कुटियो हूंदो सो सबक था कुटियो पर जीअं मुंहिंजा दोस्तो मुंहिंजी क़ुर्बानी का कोन्हे अवां पाण ॿुधायो पंहिंजी कहिड़ी क़ुर्बानी अवां वतन छॾियो गोश छॾियो घर में इस्लाम मिलियो अरे जेको मज़दूरी ते जेको कराची वञे थो न मज़दूरी ते कराची जेको वञे थो 3 ॾींहं घरां वेंदो आहे डिफेंस जे बंगले में कमु पियो करे छोरे जो रंभाड़ पियो पवंदो आहे छो घोट यादि आई अम्मा यादि आई आहे भेनरूं यादि आई आहे भाइर यादि आया ऐं माइटनि जी यादगिरी जो अहसासु अव्हां खे थी सघे न हुजे असां मौलवी खां पुछी ॾिठो साईं के भी होदो मदरसे में पढ़ंदा थी खुदा जो कसम वो गोठा जेकॾहिं को कुतो बि ईंदो त चवंदा यार ही कुतो असांजे गोठ इहो कागज़ असांजे गोठ जो ही कपिड़ो असांजे गोठ जो आहे हीअ शइ असांखे वतन एॾो प्यारो हूंदो आहे पंहिंजा अबाणा एॾा प्यारा हूंदा हिन अलाह उन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ातिर पंहिंजा अबाणा छॾिया माइट त माइट हूंदा न त हिंदू हुजे त मुस्लमान हुजे रत त रत हूंदो आहे न ये तो कोने मुसलमान जो रत गाढ़ो आहे हिंदू जो रत साओ आहे खून त खून आहे पर हिन हर क़ुर्बानी ॾिनी आहे हाणे छा एॾो को वरी जेके इस्लाम दुश्मन जेके कुवतूं आहिनि तो उहे हिननि खे अगवा करणु हिन खे हाईजेक करणु हिन खे प्रेशर ॾियणु मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग जो कोशिशूं कंदियूं हिन जे मथां आज़माइशूं ईंदियूं ऐं असां हिन खे अव्हां खां पुछण बग़ैर तसली ॾेई छॾी आहे नौजवान तो रसूल अल्लाह जो कलमो पढ़ियो आहे हाणे तव्हां ऐं असांजे दरमियान में फ़र्क़ु न आहे बल्कि तूं असां खां वधीक शान वारो आहीं छो त तो रसूल अल्लाह ते कलमो पढ़ियो आहे तो असांजो सॻो भाउ आहे ऐं असांजी जिते बि ज़रूरत तोखे पई त इंशा अल्लाह इहे या रसूल अल्लाह चवण वारा मुस्लमान सभु तोसां गॾु आहिनि अब गॾु रहंदो ऐं मां तव्हांखे इहो बि अर्ज़ु कंदुसि अव्हां हिन जी जानी बि मदद कयो माली बि मदद कयो ऐं मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग अव्हां खे कोन चवंदा तव्हां जेको झोली घुमायो जंहिंखां जेतिरी थिए हिन खे मुबारकबाद जी सूरत में इहे तव्हां हिन खे मुबारकबाद ॾियो अल्लाह तबारक व तआला मुंहिंजो चवणु अव्हां जो ॿुधणु पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।